कार नाहियूं के कम साण यार दम ॾींदा वतूं दम दम। दोस्तों हींअर यादगार महफ़िल वॉल्यूम नंबर 75-35 जो टियों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा शाइर आहिनि मेहदी साईं। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे दोस्तो, फुकराई रंग आहे, ज़रूरु ॿुधो। हीअ महफ़िल तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक घोसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चाणी जो प्यारो दोस्त शीदाई ऐं सचो परिस्तार आहे। हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त हाजी मिर्ज़ा ख़ुश सऊदी अरब खां, शाइर अली अकबर सोलंकी मीरपुर माथेले खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। याद जनी खे यार, याद जनी खे यार, सत याद हमेशा यार रखे। याद जनी खे यार, सत याद हमेशा यार रखे। फज़कुरूनी अज़कुरकुम कौल अलस्ती पार, वहम बियाई विसारम बहदीजे मैखान। ओ काज नायूं के, ओ काज नायूं के, ओ कम सारे यार दम रिधावत दम रिधावत ओ काज नायूं के, ओ काज नायूं के, ओ कम सारे यार दम रिधावत दम पेश कामरान जानी सिंधी। नमाज खे करियां पुॼाणो, गिरियसी पाड़ो मूं असुल छिनो की। रोज़ो ऐं नमाज पढ़ां कंहिंजे काण, रोज़ो ऐं नमाज पढ़ां कंहिंजे काण, नाहे हुनखे काण इबादत जी इजाज़त है। सूफी साजिद थिर जा असुल खाऊं अणमोट,
फिर सिंगारे हलिया गेड़ू बधी खोट दर्द कयाऊं दर्द खे ॾेई अलफ वारी ओट मोहम्मद चढ़ी चोट नागा मिलिया नाथ खे नागा मिलिया नाथ खे नागा मिलिया नाथ खे वेही अंदर पाण वेही वजूदी वेड़ में फिर हमारे भाण माम मिलाए माम थे जाने अजब जान मोहम्मद सूरत शान हमदम थी पेश कामरान जानी सिंधी। वली मोहम्मद मेहरमा बिरह जे खार मुबान खिली उते खटाण कमद पाता को बजा